नौशर फिरोज़ मामा के ख़बर दींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो म्यूनिसिपल कमेटी जा मुलाज़िम सफ़ाई सुथराई करण बजाय मोरो में पीपीए जी वर्क करे रहिया आहिनि। ही म्यूनिसिपल कमेटी मोरो जी नाअहली नाहे त ॿियो छा आहे। करोड़े रुपया बजट ऐं माहवार लखे रुपया अचण जे बावजूद बि काॾे था वञनि जो ड्रेनेज सिस्टम तबाह लॻो पियो आहे ऐं ड्रेनेज ठहे छो कोन थो सघे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त राति ॾींहुं टाउन चेयरमैन लंजार हाउस ते मौजूदु आहे, जॾहिं त सरकार पारां अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, पर ख़बर नाहे त सरकार जे जारी कयल नोटिस जे कानूनी तोहीन छो पई कई वञे। सरकार जे नोटिफिकेशन खे मान छो कोन थो ॾिनो वञे, उन लाइ मोरो जे अवाम नेब, एंटी करप्शन, FIA, पाकिस्तान जे आला इदारनि समेत हिसास इदारनि ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खां मुतालबो कयो त म्यूनिसिपल कमेटी जी जांच पड़ताल कंदड़ आफ़ीसरनि खां हंगामी बुनियादनि ते मोरो म्यूनिसिपल कमेटी जी जांच पड़ताल कई वञे त अशाकारा पधरा थी पवंदा ऐं केतिरा ई राज़ फाश थी पवंदा, वॾा फाटंदा, करोड़ रुपया ज़ाहिर थी पवंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां मौजूद आहियूं मोरो शहर दादू रोड जो मेन रस्तो वेंदड़ बाईपास ॾांहुं। ही ललिया नाको आहे, ही स्कूली ॿार आहिनि, ही अवां ॾिसो ही सूरत हाल आहे। ऐं हे जेके झंडा हणाया अथनि हे म्यूनिसिपल जे ॿालनि खां हणाया अथनि ऐं हिननि वटि पंहिंजा माण्हू बि कोन्हनि के, सिर्फ़ु झंडनि ते ज़ोर आहे। बाक़ी शहर जो कमु ज़ीरो आहे। करोड़े रुपया बजट थी अचे, लखे रुपया माहवार थी अचे, ख़बर नाहे त किथे ऐं कहिड़ियुनि जॻहनि ते ख़र्च कया था वञनि पैसा उहे। ऐं जे अगरि हे जेको अरबे रुपया हिननि ख़र्च कया आहिनि पेवर सिरुनि ते, अगरि जे इहो ड्रेनेज सिस्टम बहाल कयो वञे हा त शायदि ही हालात न हुजनि हा। शायदि 2022 में हथरादू ॿोॾि न अचे हा मोरे में, पर छा आहे कुझु मिली भगत करे खाई विया, कुझु ई 2 नंबर सिरूं हणायूं अथनि, जंहिंजी सूरत हाल ई तव्हांजे साम्हूं आहे। साईं तव्हांजो छा चवणु आहे, जॾहिं